हर एक ख़बर जे लाइ मोकिलियो आहे, मुंहिंजे वसी आहे ॻाल्हि कान्हे। तव्हांखे मां चयो आहे त इन हालनि ते अज़ाब ईंदो, तव्हां था चओ त अची नबी साईं खे अलाह फरमाए चवे त मोकिलियो आहे। एॾी तकड़ माण्हू कान्हे, तव्हां तकड़ा आहियो ॾाढा, शेर बहादुर आहियो, चओ था त अज़ाब अचे, अज़ाब घुरबो आहे छा? इहो थींदो आहे छा? मतिलबु आहे हिकिड़ो इनकार करण जो तरीक़ो, माण्हू इनकार कंदो आहे, ॾिसां त छा थिए। अलाह त फरमाए त थींदो, पर वक़्तु मुक़ररु आहे, नबी चवनि त वक़्तु मुक़ररु आहे। पोइ 13 साल हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियूं, तकलीफ़ ॾिनमि, आख़िर छा थियो जो पाण उन तकलीफ़ुनि जे करे निकिता, हिजरत कयाऊं, मदीने मुनव्वर आया, पोइ उते 14 महीना गुज़रिया। 14 महीने ते बदर जी लड़ाई थी, पोइ जंग में उहे सभु आया, उन्हनि खे त हू खार त को मौक़ो मिले सो पोइ आया, लड़ाई थी ज़बरदस्त। उन्हनि माण्हुनि जी तंहिं वक़्त में तयारी हिननि जे हाल खे ॾिसी एतिरी हुई, छो त तयारी बेहतरीन त माण्हू एतिरा अहिड़ो नबी साईं जा माण्हू आया 313, वॾो आयो 1000 माण्हुनि जो, घणा आहिनि 30 थी विया मथे, अञा बि ज़रो मथे, उठ सामान, खाधा पीता, सिंगार, नाकेलियूं बि उठनि खे सोन जी पई, रनूं बि पाण सां आंदो, शराबनि जा मट बि खणी आया। ते मुस्लमाननि जो पूरो कढी तहस नहस करे हिननि खे सारे अरब जे अमीरनि खे दावत करे इन बदर जे मैदान में जलसो कंदासीं, पोइ इहो कम ॾींहुं करे ख़त्म ॾेई इस्लाम खे हलाईंदासीं। इहा नियत करे आया अबू जहल वारा, अबू लहब वारा, ॿिया सभई काफ़िर। अचे जंग लॻी, अलाह ताला बादशाह आहे, अलाह बादशाह। अबू जहल जेको सारे मुल्क जो सरदार हो, उनखे नंढड़नि हिकिड़े नौजवान छोकिरनि मारे विधो। सो एॾो किबिर जो ॾिठई त 2 ॿारनि हिनखे धको हणियो, हिते मारे विधो आहे, किरियो पियो आहे, उते चए पियो त लव ग़ैर अकार क़तलूनी, कुंडनि जा ॿार बेकार छोकिरा हिकिड़ा, उन्हनि मूंखे मारियो, ॾिसां को जवान त को धको हणे आहे, छोरनि खे हथमो आहे, ईअं ॾिशेमानी पियो करे हुन वक़्त में। बहरहाल वरी बि किबिर, वरी बि तकबुर। आख़िर इहे माण्हू हिते 70 जेके हिननि जा वॾा वॾा अमीर हुआ, उहे हिते क़तल थी विया, 70 क़तल थी विया, 70 हिन जा गिरफ़्तार थी विया, ॿिया भॼी विया, सभु भॼी विया। पोइ अलाह तबारक व तआला एॾी फतह ॾिनी, हे था चओ त तारीख़ जो अज़ाब जी, अलाह त फरमाए थो इहो तव्हांखे खज़ानो मिलंदो हली अज़ाब जो। अलाह फरमाए थो त इहे माण्हू इहे इनकार करे पोइ वेही था कचहरियूं कनि पाण में, पंहिंजे वक़्त आफ़ियत खे ॾिसी पंहिंजे ईंदड़ ज़माने जो ख़तरो नथा रखनि त असांजो हाल अॻिते छा थींदो, उन खां बेपरवाह आहिनि। पोइ वेही था कचहरियूं कनि, नबीअ जूं ॻाल्हियूं, क़ुर जूं आयतूं ऐं उन जा वाक़िया ॿुधाए उन्हनि ते वेही मस्ख़रियूं कनि। ऐं हाणे अॻे कंदा हुआ काफ़िर, पर हाणे मुस्लमान बि कचहरियुनि में ईअं था कनि, क़ुर जी ॻाल्हि ते, नबीअ जी ॻाल्हि ते, इस्लाम जी ॻाल्हि ते, उनजे कानून क़ाइदे ते वॾा वॾा सरदार अमीर मेंबर जेके आहिनि असेंबलियुनि जा, उहे क़ुर जे कानूननि ते वेही टोक मकाल कनि, अहिड़ी तरह सां वेही हरकतूं कनि। हिते अलाह ताला ॻाल्हि थो फरमाए अहिड़ी मजलिस में माण्हुनि जो त मुआशिरो गॾियल आहे न, सभु क़िस्म जा माण्हू गॾियल आहिनि अॻे भला, पोइ जेकॾहिं अहिड़ी कचहरी थी वञे, सभु क़िस्म जा माण्हू हुजनि ऐं अहिड़ियूं गंदियूं ॻाल्हियूं शुरू थी वञनि, अलाह ताला नबी साईं खे फरमाए थो त पोइ जे तूं अहिड़ी कचहरी में हुजे त पोइ हितां पासे बि थी वञे, ॻाल्हियूं ॿुधनि, छो त उन्हनि सां उते विढ़णु ऐं मुक़ाबिलो करणु ईअं बि चङो न आहे। जंग जो मैदान हिकिड़ी शइ आहे, तबलीग जो मैदान ॿी शइ आहे। हा, तबलीग जे मैदान में विड़बो कोन, जंग जे मैदान में विड़बो, इस्लाम जा आहिनि ॿ शोबा, हिकिड़ो तबलीग जो शोबो आहे। अलाह ताला फरमाए थो वदो इला रब्बिक इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना, ए नबी अल्लाह जे रस्ते ते माण्हुनि खे सभु दानाईअ सां, सुहिणे वाइद सां। उन्हनि में केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा फैज़ल जी बैनक व बैन वदावतुन कान्ह वलीन हमीम, दुश्मनी हूंदी त बि कॾहिं कॾहिं हिमायती महिरबान दोस्त हुननि जी बनाइनि, चवंदा आहिनि त सच चोई, जंहिंजी दिलि वरी अचे। त इहो वक़्तु अहिड़ो आहे तबलीग जो, आसानीअ सां माण्हुनि सां पेश अचण जो, उते का बेवाजिबी ॾिसी माण्हू काविड़जी वञे, इहो चङो न आहे। छॾे वञिबी, जे सर्प न आहे त पोइ छॾे वञिबी। अलाह ताला पोइ ॻाल्हि जो नबी साईं फरमाए त पोइ हुन कमु मोड़े छॾे, इन सां ॿियो बि न, जेकॾहिं ग़लती में माण्हू घड़ी वेठो बि त बि पोइ हिकदमि उथी वञे। शैतान कॾहिं कॾहिं कोशिशि कंदो आहे जो ॻाल्हि ख़्याल में न ईंदी आहे, पोइ अहिड़ी गंदी मजलिस में वेहिबो आहे। अलाह फरमाए थो न कर शैतान, जेकॾहिं शैतान तोखे बेसर कराए छॾे त
फला तख़ुद बाद ज़िक्रा, यादि अचे न पोइ वरी उथ। मालिका में ज़ालिम ॾे ज़ालिम थी हिन सां न ॾे। अलाह जे आयतुनि ते तानो कनि, मस्ख़री कनि, हक़ दीन जे लाइ हुननि खे घटि वधि ॻाल्हाइण में कोई शर्म न अचे। फरमाए थो त अहिड़े टोले में कोन वेहिबो जे भला चुक में माण्हू वेठो आहे त यादि खां पोइ उथी वञे। जेकॾहिं से न उथिजे त या मलाइका हिकिड़ा ईंदा आहिनि अलाह जा मुल्क में, सुबुह जो निकिरंदा आहिनि हेठि ज़मीन ते, घुमंदा वेंदा आहिनि। या बि मजालिस ज़िक्र जो मजलिस ॻोल्हींदा आहिनि त काथे को अलाह जो ज़िक्र हुजे, वाइज़ हुजे, का नसीहत हुजे, का अलाह अलाह जी कचहरी हुजे, पोइ मिली वेंदी आहे किथे न किथे। हे शामिल थींदा, ॿियनि खे छॾींदा, अरे हेॾे वारो कजे, सारे मुल्क में राह अची वेंदी आहे। परे परे जा मलाइका सभु हिते गॾु थींदा, आसमान ताईं मथे कुलूर थींदा, मलाइका हिन ते मथे जींदा वञनि, ॿार न पवंदो आहे। लतीफ़ पाक हवा आहे, ॾिसण में असां नथो अचे, हवा ई ॾिसण नथी अचे, हवा खनि लतीफ़ आहे। हवा घुलंदी आहे त असांजे जिस्म खे लॻंदी आहे, पर मतिलबु ज़ोर सां हिकु हुनखे त असांखे न लॻंदो। इहा लताफ़त मां तव्हांखे ॿुधाई आहे, अहिड़ा लतीफ़ त पोइ इहे ई अची गॾु थींदा। पोइ जेसिताईं ज़िक्र जी तेसिताईं हुते हूंदा। पोइ जॾहिं पूरी थी दुआ घुरबी हलिया वेंदा अलाह जे दरगाह में, हर कोई थी वेंदो। हिकिड़ो माण्हू हुते आयो उहो वेही रहियो हुजे, हिकिड़े खे चईं यार मुंहिंजो कमु आहे, हलो चई बे मजलिस पूरी थिए ज़िक्र जी पोइ था हलो, वांदो थो खपे, पाछे सां वेठो हुजे। हे वेंदा अलाह जे दरगाह में, अर्ज़ु कंदासीं मजलिस ज़िक्र जी लॻीसीं, हुन सां शरीक थियासीं, शामिल थियासीं। अलाह फरमाईंदा पोइ जेसिताईं तोखां दुआऊं पिया घुरनि त अलाह असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए। जंहिं महिल ॾिठो अथनि की नसीब ॾिसंदा ॾिसंदा त पोइ अञा बेज़ार थियनि, सख़्तु दुआऊं घुरण वधीक चङो तव्हां शाहिद रहो, मां जहन्नम जे बाहि खां बचाए। मजलिस ज़िक्र जी, क़ुर जे मजलिस जी, ज़िक्र जे मजलिस जी थींदी आहे। ॿियो छा, ॿियो चवनि पिया त असांखे जन्नत नसीब कर, गुनाह असांजा माफ़ कर, जन्नत नसीब कर, तूं राज़ी थी। अलाह फरमाईंदो जन्नत ॾिठी अथनि जिन से ॾिसनि ॾिसनि हा त पोइ त अलाए कहिड़ो हाल थियो हुननि जे तलब में, शदीद तलब कनि हा। चई चङो पोइ तव्हां शायदि रहो आहिनि। हिकिड़ो मतिलबु सदोरो चवंदोसीं असांजे पासे में हिकिड़ो ॿाहिरां आयो माण्हू अचे ज़िक्र वारे खे ॿाहिरि खां वठी चई हलूं मुंहिंजा कमु आहे, हुन चयो त बीह थोरी घड़ी ज़िक्र पूरो थिए त पोइ त हलूं, तूं बि घड़ी खनि वेठो हुनजे इंतज़ार में त वांदो थिए त वठी वञा। साईं ज़िक्र जे लाइ कोन आयो। अलाह फरमाईंदो या अहिड़ी मजलिस सही जो जेको भरिसां वेठो त उहो बि वक़्त वारो। असांजा वाइदा इन सां बि साॻा आहिनि। अलाह ताला तो फरमाए त गंदी मजलिस में, रेफे में, राग में, टीवी में, कंहिं गंदी महफ़िल में, गिला जी मजलिस में, ख़राब जाइ ते शराब में, नशे वारी मजलिस में वञी वेठो, पोइ तव्हां न खाधो न पीतो न मुंडे ॾिठो आहे। अलाह ताला तो फरमाए तूं हुननि खे अनक मिज़न ॾिसलो पोइ तव्हां हुननि जे लाइ हेॾे वञो तव्हांजी मर्ज़ी, हेॾे वञो तव्हांजी मर्ज़ी। ख़ाम खा माण्हू गुनाह में फासी वियो, ख़ाम खा गुनाह। तंहिं करे अलाह ताला तो फरमाए मरू दिल मरू ख़ातब जाहिलून सलाम कंदा मुंहिंजा अहिड़ा हूंदा आहिनि, उहे गंदी मजलिस ते लॻंदा, शरीफ़ थी पासो ॾेई हलिया वेंदा, को सभु कंदो को सभु कंदो सलाम हलिया वेंदा बसि। दुआ आहे त अलाह ताला असांखे सोबत चङी नसीब الذين يتقون من حسابهم من شيء ولكن ذكرى لعلهم يتقون। परहेज़गारनि जे मथां अलाह तो फरमाए त असांजो कोई हिसाब कोन्हे, बसि जेके परहेज़ कनि था असांजो को झगड़ो ई हुननि सां कोन्हे, पर हिकिड़ो कमु थींदो नसीहत कंदा रहनि, नसीहत कंदा रहनि, माण्हुनि खे चङाई चवंदा रहनि त माना ॿिया हिन वांगुरु थी कोन्हे। छो त असांजो हिकिड़ी पार्टी सां त हिसाब न थियो, छो त चङा आहिनि, पर ॿियनि खे बि चङाई चओ त माना उहे बि तव्हां जहिड़ा थियनि। पोइ कॾहिं कॾहिं ईअं थी पवंदो आहे त ॿिए खे चङाई चइबी आहे, उन में सचाई हूंदी आहे, ॿिए खे नेकी चवण में सचाई इख़लास हूंदो आहे। पंहिंजे नेकीअ में कॾहिं कॾहिं रिया का मिलावट को ॾेखार जो शुबो थी सघे थो। चङाई चइबी न, चइबो तव्हां निमाज़ पढ़ो का चङाई कयो, इन में ॾेखार जो सवाल ई कोन्हे। जेकॾहिं उन निमाज़ पढ़ी त पोइ क़यामत जे ॾींहुं उहो शख़्स शाहिद हूंदो अलाह वटि, साईं मूंखे हिन हिकिड़े ॾींहुं चयो हो त निमाज़ पढ़, पोइ साईं मां निमाज़ पढ़णु शुरू कई आहे, हाणे तूं मूंखे माफ़ कयो आहे रब, हिन जे चवण ते मां निमाज़ पढ़ी। अलाह फरमाईंदो त चङो अरे ठहियो छॾियोसि, चङाई थी। रिवायत में अचे थो हिकिड़ो शख़्स हो ॿाहिरि घर खां थी बीठो, घर खां ॾिसे त पर हिकिड़ो तकिड़ो तकिड़ो राह थो अचे, हेॾे बि ॾिसे हेॾे बि ॾिसे, वीचारे खे पेर हुनजा उघाड़ा मिटी लॻल, परेशान, टे परे जो वक़्तु, सिज पियो लहे, चई बाबा छा खपे तोखे? चई मां परेशान आहियां, सिज थो लहे, मां निमाज़ पढ़ंदुसि, ॾिसां थो त हिते न को पाणी न कुझु, चई चङो
वियो घर पाइणी खणी आयो हिनखे पाइणी ॾिनी हिन वुज़ू कयो नमाज़ पढ़ी वरी वाटा हले वियो जॾहिं थींदो क़यामत जो ॾींहुं इन मां मूंखे अलाह ताला घुराईंदो फरमाईंदो सॼो हवाल असां को चङो अमल तूं ॼाणे थो चङो अमल पोइ चवंदुसि का ॻाल्हि यादि कर का नेकी भला कंहिंसां कई हुजे साईं ॿी ॻाल्हि त कान्हे का हिकिड़ो अमरा मुंहिंजी तरफ़ ते मूंखे मिलियो पिछे परेशान पिछेमान पुछियोमांसि छा आहे चई यार वक़्तु नमाज़ जो महिरबानी कर नमाज़ जो मूंसां खा पोइ साईं मां पाणी खणी आयुसि हिन वुज़ू कयो आहे चई चङो त हुनखे वुज़ू जो पाणी हाणे ॾिनो तंहिं करे तोखे जन्नत बाबा नेकीअ जे हेतिरे ज़रिए खे बि ज़रूरु न सम्झो नेकीअ जे ज़रिए खे बि ज़रूरु न सम्झो छो त अलाह जी रज़ा हुनजी पियल आहे अलाह जी रज़ा जी ज़रूरी बि ज़री न थींदी आहे न थी वई त पोइ अलाए केतिरी थी वई ऐं अलाह जे रंज खे बि थोरो न सम्झिजो तोड़े मच्छर जे घर जेतिरो सन्हो रंज हुजे न त बि रंज आहे न उहो कीअं थोरो थींदो अलाह ताला थो फरमाए त जेकॾहिं मां सारी दुनिया जे असबाब खां ऐं हिन जे सामान खां जेकॾहिं मां ख़ुशि हुजां हा त मच्छर जे पर जेतिरो ज़रो काफ़िर खे न ॾियां छो त काफ़िर खे मां नाराज़ आहियां पोइ